मां ॻाल्हि पे कई जलालुद्दीन रूमी जी। बादशाह चमड़ा पोश कंदो हो। ॻाल्हि यादि आ विसरी वई आहे। हाँ सही थरी अचां पाए तव्हां खां त विसरी वई पर यादि ॾियारायो। बादशाह चयो त माण्हू ॾिसां मुंहिंजे मुल्क में छा था कनि, चोरी था कनि, रिश्वत था वठनि, छा था कनि। बादशाह अवामी लिबास पाए आधी रात जे टाइम ते पंहिंजे ॻोठ में निकितो आहे। इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो, तवज्जो कयो, इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जो चोर हिकिड़ा चोरीअ जे ख़्याल सां उहे बि घिटीअ में अचनि पिया त चोरी कयूं। हेॾा जो बादशाह ते नज़र पियनि त वठी भॻा, चौकीदार अलाए केरु आहे। बादशाह सम्झियो जेके मूंखे ॾिसी भॻा आहिनि से साधन आहिनि, चवनि खे अटकल सां अकेलो हा पकड़े त नथो सघां। वरी ॿियो शुरू थियो आहे सिगरेट में। अदाईअ त न कयो, वरी क़ुर में अथव ॿाहिरि वञी पियो, हिते छो था सिगरेट पियो। मेहरबानी कयो, इज़त वारा आहियो, क़ुर जी बि इज़त कयो। क़ुर शरीफ़ जी महफ़िल में सिगरेट न आहे पीबो, ॿाहिरि पियो, तव्हांजी मर्ज़ी, मां त इजाज़त कोन थो ॾियांव, जायज़ कोन्हे को, पर भला पीअणो अथव त ॿाहिरि क़ुर पा करे महफ़िल में त न पियो। सलाह शरीफ़ ॿुधंदा हुआसीं। मूंखे बि 35 साल थिया आहिनि तकरीरूं कंदे, पर अहिड़ो ॻोठ मूं किथे कोन ॾिठो आहे। सची भजी 35 साल मुंहिंजी सर्वस आहे तकरीर कंदे, पर अहिड़ी जॻह अहिड़ा माण्हू किथे मूं न ॾिठा। अलाह हिदायत कंदो। अज़ीज़ो दोस्तो, जो बादशाह ॾिठो त भॻा था वञनि, हाणे अकेलो पकड़े बि कोन सघंदुसि, सम्झो था न सही। हाणे पकड़े बि कोन सघंदुसि, भॼी वेंदा त मज़ो बि न आहे। अटकल कयां त इहे सभई फासनि। कीअं फासाया? जे अदा भॼो न, मां बि तव्हां जहिड़ो आहियां। छा चई? भॼो न, चओ भॼो न, आऊं बि तव्हां जहिड़ो आहियां। हू केरु आहे? ॾाढो जो केरु आहे? ॾाढो जो केरु आहे? हुननि जे लिखे यार हे चोर ऐं असां, हे बि असांजो को साथी आहे, चवे थो मां तव्हां जहिड़ो आहियां। ऐं हुन ज़ाहिर में चयो तव्हां बि इंसान मां बि इंसान, पर फ़र्क़ु हुयो या न हुयो? हू चोर, हू बादशाह, इहे न सही, हू बदमाश, हू शरीफ़, पर हुननि पंहिंजे ख़्याल सां पाण ते क़यास कयो, छो त हुननि जी सम्झ महदूद ही। हमेशह चोर चवंदो आहे त ॿिया बि चोर आहिनि। दोस्तो अज़ीज़ो, चोर बीही रहिया। बादशाह सां चई मिला ॾे ख़बर संगती, तूं शिकारी आहे? चे हा। चे तव्हां? चे असां बि शिकारी आहियूं। शिकार ते निकिता आहियूं? चे हा। हलो त हलूं शिकार ते, मां यार तव्हांजो साथी आहियां। जॾहिं अॻिते हलिया त सलाह कयो त भला बाबा ॾियो ख़बर, तव्हां जेके चोर आहियो, आउं बि तव्हांजो साथी आहियां, तव्हां में को हुनुर आहे? छो त हर हिक जी पंहिंजी पंहिंजी ख़ूबी थींदी आहे। मौलाना रूमी तो लिखे मसनवी शरीफ़ में त चोरनि चयो, हिकिड़े चयो त मूं में हुनुर अहिड़ो आहे जो रात जो हिकु दफ़ो जंहिंखे ॾिसां भली 50 साल गुज़री वञनि, हुनखे सुञाणंदुसि त ही फलाणो माण्हू आहे। भली ऊंदा ही रात में ॾिसांसि, चई वाह वाह तूं त कम वारो माण्हू आहे। ॿिए चोर चयो त मूं में ताक़त आहे, खज़ानो केतिरो बि लिकल हुजे, सुंघंदो आहियां नक जे ज़रिए ख़बर पवंदी आहे त खज़ानो काथे आहे, भली ज़मीन 7 में दफ़न थियल हुजे। चई यार तूं बि कम वारो आहे। टे खां पुछो ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो कमाल आहे? चई मुंहिंजो कमाल आहे त जेकॾहिं कुतो भौंकंदो आहे त उन कुते जी भौंक सम्झंदो आहे, ॿोली ॾाह हूंदी आहे त कुतो छा थो ॻाल्हाए। चौथे चोर चयो यार मूं में बि कमाल आहे, केॾी बि भित मज़बूत हुजे, अहिड़ो खाट हणंदो आहे जो ख़बर ई कान पए, मिंटनि में खाट हणी वञे। चई यार तूं बि कम वारो आहे। हू 4 ॼणा हा। बादशाह के चोर भाइयों, तू बादशाह दे, तू अदा साथी दे ख़बर असां जहिड़ा, तो में को कमाल आहे? चे हाओ। कहिड़ो? चे खुदा न करे असां फांसी पऊं, ॿधजी वञूं,
सूबेदार काहे वने अन खां पोइ वरी जेल हलिया वञूं जेल खां बाद में फांसी अची वने पर मुंह में अहिड़ो कमाल आहे अवां जे गिचीअ में जेकॾहिं रसो पवे अवां जो रुगो तख़्तो कढणो आहे लड़काइणो आहे हिन मुंहिंजे ॾाढ़ीअ में कमाल आहे हीअ ॾाढ़ी हीअं कया त तव्हां तां फांसी माफ़ अबा बादशाह सचो या कूड़ो बादशाह चवे तो छॾे ॾियो बाबा फांसी न ॾियो त केरु थो फांसी ॾे ॾींदो को बादशाह त ॻाल्हि कई सची पर हो अंधा न सम्झी सघिया चोर हा न सही हुन तो वञ भेणा हिन जा के वार कीमती आहिनि हुन जा वार अहिड़ा आहिनि कीमती लुटंदा त फांसी माफ़ चो यार जॾहिं पाण में अहिड़ो कमाल आहे तो पोइ हलो तो चोरी बादशाह जी क्यों बादशाह चो वञ बड़ा घर ईमो जो था फुरन पर हाणे कुछ को न हलो बाबा हाणे बादशाह जे महलात ॾे रवाना था मसनवी में मौलाना रूमी लिखियो आहे ऐं तव्हांखे खिलाइण कोन आयो पर हक़ीक़त थो ॿुधायां तवज्जो कयो मौलाना रूमी थो चवे अॻिते हलिया कुते शहर जे भौक कई सभई बीही रहा ओ संगती दे खबर तू थो चवी त मां कुत्ते जी ॿोली सम्झंदो आहियां छा थो कुत्तो चवे च यार कुत्तो अहिड़ी थो ॻाल्हि करे जो मूंखे सम्झ में नथी अचे तव्हां पत न कंदव छा थो चवे चे कुत्तो थो चवे 4 चोर 5 बादशाह कुत्तो छा थो चवे 4 चोर 5 बादशाह चवे चरिया भेड़ा बेवकूफ़ तू ॾाढ़ी या को डटा हणंदो आहे हाणे से बादशाह था चोरियूं कनि हलो चेदा नथा मञो तव्हांजी मर्ज़ी अॻिते विया मुंहिंजा प्यारा दोस्त जंहिं चयो न मां नास सां नासोड़ो हणंदो आहियां जे हिते खज़ानो आहे उन ॿुधायो ऐं जंहिं चयो त मां खाट हणंदो आहियां उन बि कमु करे ॾेखारियो सभिनी माल कढियो हीरा जवाहर मोती पेटियूं कढी ॿाहिरि निकिता बादशाह चयो त घर त मुंहिंजो भींग थी वियो हाणे आउं छा कयां माल बि बचायां हिननि खे बि फासायां चई ॻाल्हि ॿुधी अथव चई कहिड़ी मुंहिंजी ॾाढ़ी तव्हांखे छॾाईंदी पर माल जल्दी न विरहाइबो बादशाह जी चोरी आहे 2-3 ॾींहं लिकाए रखो कंहिं पाठारीदार वटि माल लिकायूं था पोइ जॾहिं मुल्क मां बाहि ख़तम थींदी पोइ माल विरहाईंदासीं यार तूं सच थो चवे हली पूरे हिकिड़ी जगह ते माल मथा पूरे निशान करे पार पता बाबा पार पता त ॾियो न कीअं हिक ॿिए सां मिलूं जे फलाणो मां चइनी पंहिंजा पार ॿुधाया बादशाह चयो बाबा मुंहिंजो बि नालो फलाणो आहे मिड़ई खणी फर्ज़ी ॿुधायईं हलिया विया सुबुह जो मोकिलियईं पुलिस एड्रेस त हुई न सही 4 ई घरां ॿधिजी आया सम्झो था अलाए न 4 जो बची आया बादशाह हुकुम को तो चैनी के फांसी चाड़ियो पर मुझे आडो हितां वठी मां तख्त ते तो विहा रात जो हो चोराणे लिबास में हाणे मथे ते ताज आ चो सुभान अल्लाह कलंगी आ चो सुभान अल्लाह शहनशाही तख्त ते आ चो सुभान अल्लाह तख्त ते वेठो आ मुंहिंजा प्यारा दोस्तो जमल 4 चोर पकड़जी आया पाण में चो पाण वारो 5 साथी काढे जो पाण सां रात गॾो पाण त पकड़जी पासे पाण वारो 5 साथी काथे आ मुंहिंजा दोस्तो अजीजो जमल वेठो आया 4 ई लंघा जंहिं चयो हो त मां रात जो ॾिसंदो आहियां 50 साल खां सुञाणंदो आहियां उहो ॾिसी थो चवे यार अल्लाह न भुलाए इहो जेको तख्त ते वेठो आहे सो पाण वारो 5 साथी आहे उन सुञाणे वरितो जमल साम्हूं आया तमल रण थो करे ओ बादशाह सलामत कुत्ते जे बोली वारे पंहिंजो वाइदो निभायो सिंघण वारे पंहिंजो वाइदो निभायो खाट हण वारे पंहिंजो वाइदो निभायो मां बि पंहिंजो वाइदो निभायो आहे तोखे सुञातो त मुरातो को तूं आहे हाणे तुंहिंजो वारो आहे वारो कर वाइदो निभाए ॾाढ़ीअ खे लोड त फांसी माफ़ थी वञे सम्झो था अलाए न
बादशाह समझी वियो अॻियां अदालत वारा हूंदा हा, चई यार सुञातो थी त ख़ैर आहे। बादशाह चयो बाबा तव्हांखे माफ़ी आहे, माफ़ी त छुटी विया। मौलाना रूमी हो मिसाल थो लिखे, चवे थो नबी पाक जी ज़ात अल्लाह मोकिलियो, हाणे चोरनि जी ॻाल्हि ख़तम। पाण फरमाए था नबी आयो, अल्लाह पाक जी ज़ात उनखे अर्श ते घुरायो। महबूब जो हो शान आहे जो सिज लही वञे, अलीअ जी निमाज़ क़ज़ा थी वञे, मोहम्मद मीर इशारो करे त लथल सिज मोटी अचे। चंड मुस्तफा चीरे ॾेखारे, पत्थरनि खां कलमा भराए ॾेखारे, हबीब करीम जे दरबार में उठ दाहूं खणी अचनि, हरण मुस्तफा जे दरबार में फरियादी थी अचनि। माण्हू भुलिजी पिया, चवण लॻा त अल्लाह हुआ। नबी पा फरमा कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, भुलिजो न मां तव्हां जहिड़ो आहियां। ओ जे बादशाह चयो हो त मां तव्हां जहिड़ो आहियां। चोरनि छा चयो त ही चोर आहे, चओ चओ चोरनि छा चयो त ही, पर आशिकनि चयो त चोर न आहे। कुता भौंकिया, कुतनि चयो त चार चोर, पंजो बादशाह, सुञाण वारा सुञाणी विया। मुंहिंजा बिला तशबीह थो चवां, मुस्तफा जा आशिक समझी विया त मुहम्मद असां जहिड़ो न आहे, मुहम्मद असां जहिड़ो नाहे, नबी करीम तव्हां जहिड़ो नाहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, पर हुननि चयो त न न असां क़ुरान खणंदासीं, असां जहिड़ो आहे। कूड़ा कूड़े जा पुट कूड़ हणंदा विया, पर यादि रखो इहे सभई मुल्ला जेके कूड़ ते क़ुरान खणनि था पिया, माण्हुनि खे गुमराह कनि था, क़यामत ॾींहुं गिरफ़्तार थी ईंदा। मुंहिंजा अदा छा थींदो, सितारे टूट जाएंगे और ज़मीन पर ज़लज़ला होगा। क्या मत थींदी न सही, सितारे टूट जाएंगे, जमीन पर ज़लज़ला होगा। अरे मोहम्मद तख्त पर होंगे, अदालत पर खुदा होगा। नबी करीम ताहा जो ताज पाईंदो, माज़ागल बसम बातगा जो सुरमो पाईंदो। नबी करीम जरी अल्लाह जे अमर सां तख्त ते वेही शफात कंदो, पोइ मुल्ला सुञाणंदा अरे जंहिंखे असां पाण जहिड़ो चवंदा हुआसीं इहो त मुहम्मद अरबी अल्लाह जे तख्त ते वेठो आहे। पोइ दाहूं कंदा या रसूल अल्लाह, हाणे कंधु लोड त जहन्नम खां छुटऊं। नबी तो चवे उन्हनि जे लाइ कंधु लोॾींदुसि जेके सुञाणंदा, पर जन मुहम्मद के दुनिया में न सुञातो से सिधा दोज़ख ॾे वेंदा। मौलाना रूमी मसनवी में तो छे रीश जुम्बा, सुभान अल्लाह, रीश जुम्बा ऐ शहे कौनो मकान, तागुनहा गारा दरायंद दर अमा ओ रहमत लिल आलमीन। अज पाजी सुहारिय के लोड, अज गुनहगार छड़ाए। मुस्तफा फरमाइन था केड़ो भी हुजे, गुनहगार हुजे, बदकार हुजे, मां मोहम्मद करीम ॾिसांस तो हुन जे दिल में मां मुस्तफा सां राईअ जे दाणे जेतरी मोहब्बत आ, उनखे भी छड़ाए जन्नत ॾे वठी वेंदुसि। इंशाअल्लाह ताला जेके नबी के हाज़िर नाज़िर चवन था, नबी के नूर मनन था, नबी जो उर्स कन था, या रसूल अल्लाह पुकारन था, आजान का आगे पो सलातो सलाम पढ़न था, उहे मोहब्बत वारा हन, इश्क जी निशानी आ। क़यामत में मुस्तफा जी सफारत कंदो ऐं इहे मुल्ला धिका पिया झलींदा, नबी जे दर तां तड़ियल हूंदा। अज भी खुदा धिकारे छॾिया हन, क़यामत में भी नबी करीम सिफारिश कोन कंदो। दुआ कर खुदा असां जी मुस्तफा जे दरबार में सिफारिश कबूल फरमाए, हबीब उम्मत जा बेड़ा पार करे जन्नतुल फिरदौस में वठी वञे।